वेलकम बैक नाज़िन। आऊं आहियां अवांजी मेज़बान रोशनी मेमण। नाज़िन जीअं त अॼु अव्हांखे ॿुधायूं पिया त KTN न्यूज़ जी सालगिरह जे हवाले सां स्पेशल असांजी ट्रांसमिशन जेकी आहे उहा हलंदड़ आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त सिंध जो पहिरियों सिंधी सैटेलाइट चैनल KTN खे थिया आहिनि 21 साल, जॾहिं त KTN न्यूज़ खे थिया आहिनि 16 साल मुकमल थी विया आहिनि। ऐं KTN न्यूज़ पंहिंजा फ़र्ज़ जेके हर वक़्तु ईमानदारी, मेहनत ऐं जिदोजहद सां निभाईंदी आई आहे। उन में काफ़ी लाहा चाढ़ा बि आया आहिनि, मुश्किलियूं बि आयूं आहिनि जिन खे मुंहुं बि ॾिनो आहे, पर पोइ बि KTN न्यूज़ ईमानदारीअ सां पंहिंजी हर ख़बर नाज़रीन ताईं पहुचाई आहे, पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झी, जंहिंखे हिन सफ़र ताईं असां पहुचायो आहे। पर हिन सफ़र में अव्हांखे ॿुधाईंदासीं त कुझु असांजा जेके साथी सहाफ़ी शहीद थी चुका आहिनि, उहे हिन सफ़र में असां सां हिन महिल मौजूदु न आहिनि, पर असां अॼोकी हीअ जेकी सालगिरह आहे उन्हनि खे भेटा तौरु पेश कंदासीं। ऐं अॼोकी जेकी सालगिरह असांजी आहे, असां उन्हनि खे हिकु यादगार सालगिरह जे हिसाब सां सेलिब्रेट कंदासीं। ऐं असां तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हीअ जेको अॼोको ॾींहुं आहे, असां पंहिंजे शहीदनि खे यादि कंदे ऐं पोइ हिन सफ़र खे जारी ऐं सारी रखंदासीं। अच्छा, असां सां हिन वक़्तु स्टूडियो में मौजूदु आहिनि असलम हैदर सोलंकी, जेके सीनियर सहाफ़ी आहिनि। उन सां गॾोगॾु असां सां सीनियर सहाफ़ी लाला असद पठान साहब बि आहिनि, जॾहिं त उन्हनि सां गॾु सीनियर सहाफ़ी आहिनि सईद सरबाज़ी साहब। वेलकम कयूं था तव्हां सभिनि खे प्रोग्राम में। असलम भाउ, ॿुधाइजो त हीउ जेको अॼोको सफ़र आहे KTN जो जी सालगिरह आहे, उन खे कीअं था ॾिसो ऐं हिन समूरे सफ़र खे तव्हां कीअं था ॾिसो, थोरो असां सां बयानु कजो। इहो बिल्कुलु रोशनी भेण, हीअ उहो सफ़र आहे। अॼु असीं 16 साल मुकमल कया आहिनि KTN न्यूज़ जा, 21 साल KTN जा। हीउ जेको सफ़र रहियो आहे, अॼु जेको असां सालगिरह मल्हाए रहिया आहियूं, उहा सालगिरह जीअं त चयो वेंदो आहे त सालगिरह ख़ुशियुनि जे ॾियारे तौरु मल्हाई वेंदी आहे, पर असां हिन खे ग़म जे ॾियारे तौरु इन लाइ मल्हायूं था त जेके असांजा साथी जिन असां सां गॾिजी रिपोर्टिंग कई, जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं, मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु बणिया, उन्हनि जे ई ॾोह में उन्हनि खे शहीद कयो वियो। जान मोहम्मद महर हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु न आहे, ऐं असांखे अॼु ॾींहं ताईं एतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि, उनजा क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि, ऐं जेके वाइदा थिया उहे वाइदा सरकार जा वफ़ा न थिया। हेतिरा ॾींहं गुज़री विया, क़ातिल गिरफ़्तार न थिया। जान मोहम्मद असां सां गॾु न आहे, पर असां अॼु ॾींहं ताईं असांजी ज़बान उनखे हू करे माज़ी करे असां अॼु ॾींहं ताईं लफ़्ज़ असां खां नथा निकिरनि। तव्हां असां हर सालगिरह ईअं ॾिसजे, शिकारपुर जो शहीद अमीर बख़्श बिरोही हुजे, उनजो लाश असां पंहिंजे कंधनि ते खयूं। शहीद मुनीर सांगी लाड़काणे में उनखे शहीद कयो वियो। शाहिद सूमरे खे कंधकोट में शहीद कयो वियो। औरंगज़ेब तुनियो खे लालू राइंक कंबर शहदाद कोट जे भरिसां उनखे शहीद कयो वियो। अज़ीज़ मेमुण खे मेहराबपुर में शहीद कयो वियो। ऐं हिकु वॾी डिघी फ़हिरिस्त आहे, अजय लालवाणी खां वठी डिघी हिकिड़ी फ़हिरिस्त आहे असांजे सहाफ़ी दोस्तनि जी, जेके हिन सफ़र में उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं उहो जेको मज़लूम माण्हुनि जो आवाज़ु बणिया आहिनि। असीं KTN जे नंढड़े इन जेको सफ़र जेको आहे उनखे असां ॾिसूं था। असीं 1992 जो माई जिंदूअ जे उन मामले खे बि असां ॾिसूं था, जॾहिं समूरी मीडिया हुजे या समूरा जेके ॿिया इदारा हुआ, उन्हनि उनजे बचनि खे दहशतगर्द करार ॾिनो हो। त असीं उन टाइम ते चयो हो त हीअ दहशतगर्द न आहिनि, हीअ ॻोठाणा मारिया विया आहिनि। उहो 1992 हुजे या अॼु 2023 जा माड़ी जलवाणीअ जो वाक़ियो हुजे, असीं हमेशह स्टैंड वठी बीठा आहियूं त हीअ जेके मामला आहिनि उहे असांजा मामला आहिनि। असां माण्हुनि जो केस रखियो आहे ऐं असीं कॾहिं बि प्रेस रिलीज़ जे सहारे न रहिया आहियूं त जेको जीअं चवे असां तीअं कयूं। कालाबाग डैम जो इशू हुजे, सिंध जे वहदानियत जा इशू हुजनि, समूरनि मामलनि ते असीं हिकु केस तौरु KTN साम्हूं रखियो आहे। असांजा समूरा सहाफ़ी दोस्त लाला असद पठान, सईद सरबाज़ी, ॿिया समूरा जेके दोस्त आहिनि, असांजे हिन सफ़र जा साथी रहिया आहिनि। कराची खां वठी कश्मीर ताईं असां हमेशह पंहिंजो आवाज़ु बुलंद रखियो आहे। अॼु असांजा दोस्त आहिनि, असीं सभु सरापा एहतजाज रहिया आहियूं, ख़ासि तौर ते जान मोहम्मद महर जे वाक़े ते। ऐं हीउ जेको हेॾो वॾो सानियो थियो, पर सरकार जेके ब्रिगेडियर हारिस नवाज़ साहब इन्हनि वाइदा कया कचे में ऑपरेशन, उहो अञा ताईं क़ातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। हीउ डिघो सफ़र आहे, सफ़र असांजो जारी रहंदो। असांजो मौक़ुफ़, असांजो जेको बयानियो आहे, असांजो जेको लाइमल आहे, हिकमत अमली आहे, असांजो जेको नुक़्ते नज़र आहे, उहो सिंध जे माण्हुनि जे साम्हूं आहे। सिंध जा ॿेट हुजनि, सिंध जे वहदानियत जो इशू हुजे, समूरनि मामलनि ते
KTN न्यूज़ हिकु पंहिंजो केस रखंदी आहे सिंध जे माण्हुनि जो, सॼे मुल्क जे मामलनि जो। इहे न आहे फ़क़ति KTN खे असीं जेके कुझु माण्हू असांखे मक़ामी चवंदा आहिनि त मक़ामी चैनल, न मक़ामी चैनल न आहे। असीं पिशावर में के वाक़िया थियनि था, बलोचिस्तान जे माण्हुनि जा मसइला हुजनि था, पंजाब जे में अगरि को मामिलो थिए थो त असीं उते समूरनि मामलनि में असां पंहिंजो केस रखंदा आहियूं, असां विढ़ंदा आहियूं, असां पंहिंजो कलम खे कॾहिं बि कंप्रोमाइज़ हेठि न रखियो आहे। इहो सफ़र जो सिलसिलो रोशनी भेट जारी आहे असांजो। बिल्कुलु सही था चओ तव्हां असलम। ऐं हीउ जेको सफ़र आहे दुआ आहे त अॻियां बि ईअं जारी ऐं सारी रहे। त असलम हीउ जेको वाक़िया थियनि था पिया, सहाफ़ियुनि खे शहीद कयो वञे थो, छा इन्हनि वाक़ियनि सां पैगाम वञे थो अॻियां, सहाफ़त ते कहिड़ो असरु पए थो? बिल्कुलु रोशनी भेण, लाला असद बि असां सां गॾु आहे, असांजो सीनियर दोस्त बि आहे, PFU जे अॻुवाण बि आहिनि। लाला असद खां बि असां हिन मामले ते पुछंदासीं, लाला हिन सूरत हाल में जिथे हेतिरा असांजा नौजवान शहीद कया था वञनि सहाफ़ी, सिंध में सहाफ़त जे हवाले सां केॾियूं असांखे ॾुखियायूं पेश अचनि थियूं, केतिरा असांखे चैलेंजिस आहिनि, ऐं सिंध जा जेके असां सहाफ़ी आहियूं उहो कीअं केस रखूं था, तव्हां असांखे भली रीति ॿुधाए सघो था? महिरबानी असलम। सभिनी खां पहिरियों मां तव्हां KTN सथ ऐं काविश सथ जे सभिनी दोस्तनि खे, मैनेजमेंट खां वठी करे वर्कर्स ताईं सभिनी खे सालगिरह जी मुबारकबाद ॾींदुसि। ऐं मुंहिंजो मञणु इहो आहे त शहीद कॾहिं मरंदा न आहिनि, चाहे उहे तव्हांजे सथ सां लाॻापियल शहीद हुजनि, चाहे उन खां अलावा मजमूई तौर ते पाकिस्तान में 148 जर्नलिस्ट अञा ताईं क़तल कया विया आहिनि, जंहिंजा पेरा लेफ्ट या राइट वेंदा आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त पाकिस्तान में जर्नलिज़म जी आज़ादी लाइ या जर्नलिज़म जी आज़ादी जेकी बि अॼु असांखे मुहैया आहे, इहा एतिरी आसानी सां न मिली आहे, या को ईअं भुॻड़नि मुठ न मिली आहे। इन में तमामु वॾी क़ुर्बानियूं आहिनि। 148 जर्नलिस्टनि जे रतु शामिलु आहे, जंहिंमें ताज़ो ताज़ो शहीद जान मोहम्मद शहीद जो रतु शामिलु आहे। इन खां सवाइ जर्नलिस्टनि पाकिस्तान में मुख़्तलिफ़ मार्शल लॉउनि जे दौर में कोड़ा खाधा आहिनि, क़ैदोबंद जी सोबतूं बर्दाश्त कयूं अथऊं, 10-10 साल जेल में रहिया आहिनि। वॾी तकलीफ़ूं कटण खां पोइ अॼु जेतिरी बि आज़ादी असां वटि एज़ अ मीडिया जे तौर ते मौजूदु आहे पाकिस्तान में या बिलख़ुसूस सिंध में, त उहा उन्हनि सॼी महिनतुनि जे सबबु आहे। काविश, KTN ऐं तव्हांजे इदारे सिंध जो केस बिलख़ुसूस ऐं बिलउमूम पाकिस्तान जे हर मज़लूम जो केस विढ़ियो आहे। मां इन तारीख़ जो गवाह आहियां, जॾहिं खां तव्हांजे इदारे जी शुरूआति थी आहे उन खां 1-2 साल पहिरियों खां मां जर्नलिज़म शुरू कई। पर पाकिस्तान में ऐं बिलख़ुसूस सिंध में अगरचे सिंधी माण्हुनि जो केस ऐं बिलख़ुसूस पूरे पाकिस्तान जे मज़लूमनि जो केस अगरचे कंहिं बहितर तरीक़े सां विढ़ियो आहे, प्लीट कयो आहे ऐं सचे तरीक़े सां मौक़ुफ़ रखियो आहे ऐं अणधुरियो मौक़ुफ़ रखियो आहे ऐं बेख़ौफ़ मौक़ुफ़ रखियो आहे, त मूंखे इन ॻाल्हि चवण में कंहिं क़िस्म जी को आर न आहे त उन में सभिनी खां शुरूआति जेकी आहे उहो तव्हांजे सथ जी आहे, KTN ऐं काविश ग्रुप जी आहे। उन खां सवाइ बाक़ी पोइ मीडिया आहे। वॾे बदकिस्मती सां चवणो थो पए त पाकिस्तान में जेकी उर्दू मीडिया आहे उनजो कॾहिं बि तरजीहात में सिंध शामिलु न रही आहे, ऐं ख़ासि करे सिंध जा ॿाराड़ी वारा इलाइक़ा त बिल्कुलु ई हू इग्नोर कंदा आहिनि। वॾा इशूज़ थींदा आहिनि सिंध में, जीअं तव्हां ज़िक्र कयो माई जिंदो खां वठी करे हाणे इहो जेको ताज़ो सकरनि वारो वाक़ियो थियो आहे एसि ताईं, माड़ी जलबारी वारो, ऐं उन खां सवाइ जर्नलिस्टनि जा जेके क़तल था थियनि, त इन में तव्हां ॾिसो त उर्दू मीडिया अमूमी तौर ते असांखे घणे भाङे जेको आहे उहो सिंध जे इशूज़ ते बाइश नज़र आई आहे, बलूचिस्तान जे इशूज़ ते बाइश नज़र आई आहे, KP जे इशूज़ ते बाइश नज़र आई आहे। पर उन्हनि खे उर्दू मीडिया जो वॾे में वॾो महवर जेको आहे उहो कराची ऐं बाक़ी पंजाब हूंदो आहे। काविश KTN चाहे हिकिड़ी ॿोली जंहिंखे असां रीजनल ॿोली चऊं, पर मां अमूमी तौर ते इनखे रीजनल ॿोली न मञींदो आहियां। मां चवंदो आहियां त पाकिस्तान जे 4 ई सूबनि में जेकी ॿोलियूं ॻाल्हायूं थियूं वञनि ऐं ख़ासि करे पंजाब में जेकी ॿी ॿोली सराइकी ॻाल्हाई थी वञे, इहे सभु जूं सभु क़ौमी ॿोलियूं आहिनि। इहे पाकिस्तान जूं क़ौमी ॿोलियूं हुजणु खपनि। नेशनल असांजे नेशनल कनेक्ट थियण जी जेकी ॿोली आहे उहो उर्दू ज़रूरु थी सघे थी, बाक़ी इहे असांजूं सभु क़ौमी ॿोलियूं आहिनि। त इन क़ौमी ॿोली में अगरि कंहिं चैनल जेको सिंधी ॿोली में आहे KTN, उन्हनि जीअं मज़लूमनि जो आवाज़ु खयो आहे पाकिस्तान जे सतह ते ऐं बिलख़ुसूस सिंध में जेके आम माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे, त इन में को शक न आहे त जंहिं तरीक़े सां KTN ऐं काविश
सिंध जे माण्हुनि जो केस विढ़ियो आहे, सिंधी माण्हुनि जो केस विढ़ियो आहे, तॾहिं अॼु असां एतिरो अॻुभरा थी करे ॻाल्हाए सघूं था। न त जंहिं हालात में हिन महिल असां हलूं पिया ऐं नेशनल मीडिया जंहिंखे असां चऊं था नेशनल मीडिया उर्दू, मां ज़ाती तौर ते हुनखे सो कॉल्ड नेशनल मीडिया सम्झंदो आहियां। त जेके बि न्यूज़ पेपर्स ऐं जेके बि चैनल्स पूरे पाकिस्तान मां कहिड़ी बि ॿोली मां निकिरनि था उहे सभु नेशनल आहिनि, पर नेशनल जो जेको टैग लॻाए करे उहे अननेशनल ॻाल्हियूं कंदा आहिनि, आम ॿियनि मज़लूमनि जी ॻाल्हि न कंदा आहिनि, ॿियनि सूबनि जे माण्हुनि जी ॻाल्हि न कंदा आहिनि, उन्हनि जे इशूज़ ते आवाज़ न उठारींदा आहिनि, उन्हनि जे इशूज़ ते ॻाल्हाईंदा न आहिनि। त इहा तमामु वॾी तकलीफ़ देह ॻाल्हि आहे। ऐं जेसीं ताईं तव्हां जेकी सुवाल इहो पुछियो त सिंध में सहाफ़त इंतिहाई मुश्किल थींदी पई वञे, डे बाई डे मुश्किल थींदी पई वञे। एतिरी मुश्किल त असां ज़ियाउलक जे ज़माने में न ॾिठीसीं, एतिरी मुश्किल त असां अयूब जे ज़माने में न ॾिठीसीं, जंहिं ज़माने में सेंसरशिप थींदी ऐं कैंची छपिजी करे अख़बारुनि ते ईंदी। हाणे उहा कैंची बाज़ारि नज़र नथी अचे, हाणे कैंची अख़बारुनि ते न सहाफ़ियुनि जे ॻिचियुनि ते पई हले। हाणे कैंची कंहिं रील ते न, कंहिं चैनल जे जेको आहे उहो एयर टाइम ते न, बल्कि सहाफ़ियुनि जे माश ते पई हले, सहाफ़ियुनि जे बचनि जे जेको चुल्हो आहे उनखे उञाइण लाइ पई हले। ऐं उन्हनि जा घर जेके आहिनि उहे मक़तलगाह ठाहिया पिया वञनि, उहे किथे बि महफ़ूज़ न आहिनि। शहीद जान मोहम्मद महर जेको आहे उहो सिंध जे 3 नंबर शहर जे विच सेंटर में जंहिं बेदर्दी सां क़तल कयो वियो, उन जी तारीख़ में मिसाल तमामु घटि थियूं मिलनि। कंहिं ज़माने में कराची में माफ़ियाज़ जो जॾहिं रोल हूंदो हो त माफ़ियाज़ इन तरीक़े सां कराची में एक्ट कंदियूं जीअं हाणे सखर में ताज़ो जान मोहम्मद शहीद खे क़तल कयो वियो आहे। त जस लहणी KTN ऐं काविश सथ उन्हनि पंहिंजे साथियुनि सां निभायो आहे ऐं इंशाअल्लाह निभाईंदी। ऐं उन खां सवाइ बि जर्नलिस्टनि जा जेके बि पाकिस्तान में जर्नलिस्ट क़तल कया था वञनि, उन्हनि जे केस ते तव्हां सभु दोस्त KTN काविश वारे सथ वारा बीहंदा आहियो ऐं ईअं ई बीहणु खपे। ऐं ईअं सॼे उर्दू मीडिया खे बि ऐं बाक़ी मीडिया खे बि बीहणु खपे। जेकॾहिं अकेला तव्हां विढ़ंदा रहंदव त मारिजंदा रहंदव। जेकॾहिं असां सभु मुठ थी करे हिकिड़ी जॻह ते बीहंदासीं, असां में इहा तफ़रीक़ न थींदी अंग्रेज़ी उर्दू ऐं सिंधी, त इंशाअल्लाह मां तव्हांखे उमेद सां थो चवां त वरी जान मोहम्मद महर जहिड़ो वाक़ियो हिन मुल्क में न थींदो, वरी कंहिं जर्नलिस्ट खे बेगुनाह क़तल या जेको आहे क़ैदो बंद जी सोहबत या का कूड़ी FIR या कंहिं नौकरी मां कढणु या मुख़्तलिफ़ क़िस्म जूं अज़तियूं कंहिं बि इदारे जी तरफ़ां मुमकिन न थी सघंदियूं जॾहिं असां सभु हिकु मुठ थी करे बीहंदासीं। जी ठीक है, सही था चो तव्हां लाला असद पठान साहब। अच्छा सईद सरबाज़ी साहब, आपकी तरफ आएंगे। सहाफ़ी जो शहीद हुए हैं अभी तक उनके केस क्यों रिजॉल्व नहीं हो रहे, जबकि एहतजाज भी चल रहे हैं? और साथ आप ये भी बताइएगा कि KTN के इस सफ़र को आप कैसे देखते हैं? जी शुक्रिया। आज 16वीं सालगिरह है मेरी तरफ से, बल्कि कराची प्रेस क्लब की तरफ से, मैं क्योंकि उसका नुमाइंदा हूँ, सदर हूँ, हमारे मेंबरान की तरफ से आपको मुबारकबाद, दिली मुबारकबाद। और जो थीम आपने रखा है उससे ये साबित होता है कि आप अपने शहीदों को, अपने वर्कर्स को आपने अभी तक नहीं बुलाया। जिस तरह आपने बात की है, पाकिस्तान में वैसे तो उमूमन आज तक कोई कातिल पकड़ा नहीं गया, बड़े बड़े हाई प्रोफाइल भी आप देखें, और इसकी मिसाल आप देखें जान मोहम्मद महर की। मैं और लाला असद जो है उस कमेटी में थे जब हमारी जो है हारिस, ब्रिगेडियर हारिस साहब से मुलाकात हुई। उन्होंने नया नया चार्ज संभाला था और वो प्रेस क्लब आए, प्रेस क्लब के बाहर, और उन्होंने वहाँ पर बाकायदा वो वादा किया कि मैं तकरीबन 1 हफ़्ते के बाद आपको रिज़ल्ट दूंगा। लेकिन अभी तक जो है वो हम समझते हैं कि वो पता नहीं क्या अवामिल हैं कि वो अभी तक जो है, वो चाहिए कि उसके जो कातिल चाहे कितने भी बासर क्यों ना हो, उन्होंने उस वक्त वादा किया था कि चाहे उसके पॉलिटिकल बैकिंग हो या कोई भी बैकिंग हो, हम उसके जो कातिल हैं उसको फिलफोर गिरफ़्तार करके, और उन्होंने ऐलान भी किया था रेंजर्स की तरफ से कि और ये ऑपरेशन करेंगे। और कच्चे के इलाके में हमारी नफरी पहुंच गई है और हमारे जो हैं ताज़ा दम दस्ते वहाँ पहुंच गए। लेकिन हमने देखा कि उसके बाद एक नाखुशगवार वाक़या हुआ सकरंड में, जो मैं समझता हूँ कि हो सकता है कि कोई प्लान हो, कोई चीज़ों को डाइवर्ट करने के लिए और कोई प्रोजेक्ट हो। लेकिन दूसरा सवाल आपका ये था कि मैं समझता हूँ जिस तरह लाला असद ने बड़ी तफसील के साथ काविश के हवाले से बात की, मैं समझता हूँ KTN और काविश जो हैं उनका जो किरदार है वो एम्बेसडर हैं सिंध के, और वो सिफारतकारी का जो उनका है, जिन्होंने चाहे 18वीं तरमीम हो या सिंध के हुकूक हो, उस पर कभी उन्होंने कंप्रोमाइज़ नहीं किया है। और जिस तरह लाला ने बताया कि नेशनल मीडिया का जब तस्वुर आता है
तो वो 4 शहरों का होता है, कराची, पेशावर, कोयटा और इस्लामाबाद। और बाकी मैं समझता हूँ कि कहीं भी जो हमारे मसाइल हैं उनको नेशनल मीडिया इग्नोर करती है। लेकिन काविश ने जहाँ हमने देखा, चाहे वो माशूक बरोई का केस क्यों ना हो, जब चौधरी असलम ने एक मावरा अदालत किसी देहाती को माशूक बरोई करके कत्ल किया, लेकिन ये इतनी बड़ी बात है कि माशूक बरोई फिर एक मर्तबा फिर कहीं और जाके कत्ल होता है, लेकिन आज तक उसकी जो है हम उसको शहीद लिखते हैं चौधरी असलम को, जिसने एक बेगुनाह देहाती को मारा, लेकिन उसकी अभी कोई इंक्वायरी अभी नहीं होती है। और बहुत से लोग यही नेशनल मीडिया है वो इसकी जो है शहादत प्रेस क्लब के बाहर आके मनाते हैं। तो यहाँ पर अफसोस ये है कि कितना अर्जा है सिंधियों का, बलोचों का, पख्तूनों का खून, इससे आपको अंदाज़ा होगा। लेकिन मैं समझता हूँ कि KTN और काविश ने जो रोल प्ले किया है अपने जो लोगों के लिए, वो बेमिसाल है। और उन्होंने जो गांव-गांव जाकर लोगों की जो मसाइल हैं उनको जिस तरह उजागर किया है, और जिस तरह उन्होंने, ये नहीं है कि जिस तरह व्हाट्सअप ख़बरें होती हैं या जो है ज़बानी हो, जाकर वहाँ पर रिसर्च उन्होंने किया है, चाहे वो कालाबाग डैम, जिस तरह कहा गया कालाबाग डैम हो, 18वीं तरमीम हो, या सूबों के इख्तियारात हों, या इवन डिक्टेटरशिप की जो पॉलिसीज़ रही हैं इस मुल्क में, उसको भी उन्होंने जो है भरपूर तरीके से सिंध का दिफा किया है। मैं एक बार फिर कहता हूँ कि काविश और KTN हैं वो एम्बेसडर हैं सिंध के। बिल्कुल सही साहब, आपने माशूक बरोई की बात की चौधरी असलम के हवाले से। मैं उस टाइम काविश का रिपोर्टर था, हमने इस सारे मामले को रिपोर्ट भी किया था, लेकिन उन जिन्होंने कत्ल किया था, हमने उस टाइम भी ये कहा था कि माशूक बरोई, रसूल बख्श बरोई, ये बेगुनाह उनको कत्ल किया, वो बंदा दूसरा था। हमने काविश में जब इतने बड़े अंदाज से केस उठाया था तो उन जवाबदारों को, उन SSPs को हथकड़ियाँ भी लगी थी। तो एक तो ये मामले हैं कि हम हमेशा इन मामलों पे स्टैंड लेकर खड़े होते हैं। क्या आप समझते हैं जब हम स्टैंड लेते हैं और हमारे पीछे ये हमले होते हैं, कत्ल किए जाते हैं हम, तो सहाफ़ियों के लिए क्या कानून साजी मुकम्मल है? कानून साजी और होनी चाहिए, तहफ़्फ़ुज़ के लिए और कुछ होना चाहिए, या अमल होना चाहिए? देखें, कानून साजी तो इस मुल्क में है। आपका आइन ये इजाज़त नहीं देता कि आपको, चाहे वो कोई भी हो, चाहे सहाफ़ी हो, चाहे मज़दूर हो, चाहे लेबर हो, अवाम किसी का कत्ल बेगुनाह, वो उस ज़ुमरे में मौजूद है आइन। लेकिन आइन पे अमल करना जो है वो बड़ा मुश्किल है। कि जो यहाँ पर जो प्रोसिक्यूशन है या बंदे पकड़े भी जाते हैं तो वो हमने देखा है कि वो जो है छूट के आते हैं। तो यहाँ पर मसाइल बहुत हैं। इसमें सिर्फ़ और सिर्फ आपका और हमारे जो जिस तरह लाला ने बताया, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट है, कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट है और कराची प्रेस क्लब है। और वक्तन फ़वक्तन जब भी कोई ऐसे चीज़ें हुई हैं सहाफ़ियों के ख़िलाफ़, चाहे वो पाकिस्तान के किसी सूबे में हो, हमने हमेशा उसके लिए आवाज़ उठाई है और उसकी जद्दोजहद की है। लेकिन यहाँ पर एक और चीज़ आपने बड़ी अच्छी निशानदेही की। मैं समझता हूँ इन सब चीज़ों के बाद हमें जो हमारे जो लोग हैं उनको हम लॉयर्स अच्छा प्रोवाइड करें। एक टेक्निकल फ्लॉज है हमारे उसमें कि हम जो है उसमें जो है हमारी तरफ से कोई इस तरह की चीज़ें नहीं होती हैं कि हम एक उनको भरपूर जो है लॉयर्स की टीम दें और एक भरपूर जो है उनको, ज़ाहिर है कि लॉयर्स आपको पता है कितने फाइनेंशियली जो है वो बंदा जो है वो अफोर्ड नहीं कर सकता। लेकिन हमें चाहिए कि वो हम उनको प्रॉपर लीगल गाइडेंस भी दें और एक लीगल टीम उनको प्रोवाइड करें ताकि जो है जो कातिल हैं या जो लोग इसमें इन्वॉल्व हैं उनको कैफ़िर किरदार तक हम पहुँचा सकें। बिल्कुल लाला, जान मोहम्मद महर के हवाले से पंहिंजे शहीद साथी के हवाले से पाण ॻाल्हि ॿोल कयूं। अॼु ॾींहुं बि आहे सालगिरह जो, त कहिड़े तरफ़ हाणे तहरीक वञी रही आहे? सहाफ़ी कीअं किरदारु अदा कंदा, कीअं कातिलनि जे ताईं असीं पहुचंदासीं, छा थियणु घुरिजे हिन हवाले सां? ॾिसो, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट, कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट, कराची प्रेस क्लब, सखर प्रेस क्लब, हैदराबाद प्रेस क्लब, जेके टे मेन वॾा प्रेस क्लब्स आहिनि, उन्हनि जी क़यादत इन ॻाल्हि ते सफ़ा जेको आहे उहो जुट आहे ऐं 1 पॉइंट एजेंडा आहे असांजो त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। हाणे जेकी असांजी तहरीक आहे, छो त बुनियादु सखर आहे, जान मोहम्मद साहब सखर प्रेस क्लब जा सदर रहिया आहिनि, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा सदर रहिया आहिनि ऐं मेंबर आहिनि उतां जा।
त बुनियादी तौर ते हर हलचल जी आगाज़ उनजे घर मां शुरू थींदी। उहा 48 ॾींहंनि खां असांजा दोस्त हुते सखर प्रेस क्लब जे अॻियां बुख हड़ताल ते आहिनि। पूरी दुनिया मां असांखे मुख़्तलिफ़ जर्नलिस्ट तंज़ीमुनि जा ख़तूत ईमेल जे ज़रिए मौसूल थिया आहिनि। असां उन्हनि सां कनेक्ट आहियूं, हैदराबाद सां कनेक्ट आहियूं, कराची सां कनेक्ट आहियूं। कराची प्रेस क्लब जा सदर सरबाज़ी साहिब हिते मौजूदु आहिनि। उन्हनि थोरी देरि पहिरियों हिन सॼे इशू ते ॻाल्हायो बि। असांजो सिंध हुकूमत खां पहिरें ॾींहं खां हिकिड़ो ई मुतालबो हुयो त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे सखर में कंहिं फैसिलिटेट कयो, उन्हनि खे झंग मां आणे इन शहर जे मर्कज़ में एतिरी वॾी दिलि उन्हनि खे कंहिं मुहैया कई, हथियार कंहिं मुहैया कयो, कंहिं उन्हनि खे पहुचायो, कीअं इहो वाक़ियो सरज़द करायूं ऐं उन खां पोइ कीअं सेफली उन्हनि खे हितां जेको आहे उहो खणी करे वापसि उन इलाइक़े ताईं पहुचाए छॾियऊं जिथे बकौल सिंध पुलिस जे अञा ताईं सिंध पुलिस उते पुॼी नथी सघे, चारो तरफ़ पाणी आहे। मां पहिरें ॾींहं खां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो त सिंध पुलिस जी कैपेबिलिटी ई न आहे। मां इन कचे जे इलाइक़े खे अलाए घणी दफ़ो रिपोर्ट करे चुको आहियां, जान मोहम्मद साहब अलाए घणी दफ़ो रिपोर्ट करे चुको आहियां। बल्कि मजमूइयत तौर ते तव्हां ॾिसंदव त असां मुंहिंजो अगरि जे ARY जो रिकॉर्ड कढी ॾिसंदव ऐं जान मोहम्मद साहब जो तव्हां KTN जो रिकॉर्ड कढी ॾिसंदव त KTN तमामु घणो रिपोर्ट कयो आहे। छो त मां जीअं अॻु में चई चुकोसि त सिंधी उर्दू मीडिया जो एतिरो घणो इहो कंसर्न न आहे त सिंध जा माण्हू अगवा थियनि था त पिया थींदा रहनि, पर कराची मां केरु अगवा थियो त पोइ वॾो इशू थींदो। त छो त कराची मां खोड़ सारा माण्हू अगवा थी करे इंटीरियर जे हिन कचे में विया त इन करे वॾो इशू थी लॻो उन्हनि खे त बाबा हाणे मामिलो ॾाढो ख़राबु थी वियो आहे। त मां हुनखे रिपोर्ट कयो तमामु तफ़सीली तरीक़े सां। 200-250 जे वेझो तव्हांजे शिकारपुर खां टूवर्ड्स वञी करे जेको आहे रुझान मज़ारी ताईं इहो सॼो कचे जो जेको बेल्ट आहे दरिया जो, हिन में 200-250 जे क़रीब इहे मुख़्तलिफ़ 20-20, 25-25, 30-30 धाड़ेलनि जा टोला अंदरि कमु पिया था कनि। उन्हनि सां गॾिजी करे उहो वेठो आहे वञी करे कातिल। इहे जेके धाड़ेलनि जा टोला आहिनि, इन्हनि वटि जेके हथियार आहिनि उहे पुलिस वटि उन्हनि जे लेवल जो हथियार त तस्वुर ई नथो करे सघिजे। यानी एंटी एयरक्राफ्ट गन जंहिंखे 12.7 चवंदा आहिनि, जंहिंखां तव्हां 1000 गज़ जे फ़ासिले ते मथे हेलीकॉप्टर खे निशानो ठाहे था सघो, उहो उन्हनि वटि आहे। इहे अलॻि क्वेश्चन मार्क आहिनि त इहे सभु ह्यूज जेके एम्यूनेशन आहे उन्हनि वटि आयो कीअं, कंहिं उन्हनि खे प्रोवाइड कयो। ज़रूरु इहो बॉर्डर्स मां गुज़रंदो उते आयो आहे। ऐं अफ़गानिस्तान में ताज़ो अमरीकी उतां भॻा आहिनि ऐं अमरीकी जे भॼण खां पोइ जेको नेटो जो असुलो हुते पियो, इहो ई असुलो ट्रांसफर थो थिए सिंध जे कचे जे इलाइक़े में। मां पहिरें ॾींहं खां हिकिड़ो मुतालबो रखियो आहे, मां बार बार मुतालबो थो कयां त पंजाब जे माण्हुनि खे तकलीफ़ थी थिए छोटू बखराणी मां त फ़ौज पाक फ़ौज पहुची थी वञे, उन्हनि जी अधु डिवीज़न फ़ौज पहुची थी वञे, टैंकूं लॻी थी वञनि, 2 ॾींहंनि जो सिर्फ़ु मुज़ाहिरो थो थिए ऐं हो कलेक्शन कोफ़ ते अछा झंडा चाढ़े करे छोटू बखराणी अची करे पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा हणी उनजे साम्हूं सरेंडर थो करे। छो सिंध जे एॾे वॾे जर्नलिस्ट जान मोहम्मद महर हिकिड़ो आम रिवाजी जर्नलिस्ट न हो, गैर मामूली जर्नलिस्ट हुयो ऐं पूरे पाकिस्तान जे जर्नलिस्टनि में हिकिड़ी वॾी तशवीश जी लहर आहे, तकलीफ़ जी लहर आहे। ऐं ख़ुदि उनजे इदारे में उनजे इलाइक़े जे माण्हुनि में ऐं आम जनरल माण्हुनि में त हीउ सिंध सां आख़िर थी छा रहियो आहे। यानी सिंध में हर माण्हू गैर महफ़ूज़ आहे, जर्नलिस्ट गैर महफ़ूज़ आहे, प्रोफेसर गैर महफ़ूज़ आहे, डॉक्टर गैर महफ़ूज़ आहे, वुकला गैर महफ़ूज़ आहे, आम माण्हू गैर महफ़ूज़ आहे। इवन खीर वारे खे अगवा करे खणी था वञनि, उनखां 40,000 50,000 वठी करे उनखे छॾनि था। त आख़िर सिंध छा पाकिस्तान जो हिसो आहे? जेकॾहिं तस्लीम कयो था पाकिस्तान जो हिसो आहे, असां त तस्लीम था कयूं, असां त चऊं था त सिंध ई पाकिस्तान खे ठाहिण वारी आहे, सिंध ई पाकिस्तान जी ओरिजिन आहे, पैदावार जी बुनियादु आहे। त इन करे जेकॾहिं तव्हां असां सिंधियुनि जो तकलीफ़ या सिंध जे माण्हुनि जी या सिंध जे इंटेलेक्चुअल जो या सिंध जी इंटेलिजेंसिया जी तकलीफ़ खे महसूसु करे थी रियासत, त फौरी तौर ते फ़ौज खे लाथो वञे। मां ईमानुल्लाह थो चवां त 2 ॾींहंनि जे अंदरि इहे कातिल अछा झंडा खणी करे पाकिस्तान फ़ौज जे साम्हूं सरेंडर कंदा ऐं कोर्ट ऑफ लॉ में हूंदा। ऐं असां इहो कॾहिं बि मुतालबो न कयो आहे त कंहिं बि कातिल खे, चाहे उहो शहीद जान मोहम्मद महर जो कातिल हुजे या एनीबडी कंहिंजो बि कातिल हुजे, उनखे कोर्ट ऑफ लॉ जे ज़रिए कानून जे तहत सज़ा ॾेई करे फाई जे तख़्ते ते वञणु खपे। कंहिं बि क़िस्म जे अदालत खां सवाइ कंहिं बि कार्रवाई जी, जंहिंमें मारवाई अदालत अगरि जेको कार्रवाई थिए थी त उनजी असां बिल्कुलु हिमायत न कंदासीं। इन सां शकूक शुबात वधंदा त आया जान मोहम्मद महर जे, छो त असांजो पहिरें ॾींहं खां मुतालबो आहे त जान मोहम्मद महर जे क़तल जा मुहरकात असांजे साम्हूं अचणु खपनि त आख़िर उहो काज़ कहिड़ो हुयो ऐं उन काज़ खे सपोर्ट कंदड़ कहिड़ा हुया। बिल्कुलु सही था चओ लाला साहब। सहाफ़त जी ॻाल्हि कंदासीं त सहाफ़ियुनि खे केतिरियूं ॾुखियायूं पेश अचनि थियूं सहाफ़त में, छाकाणि त अव्हां पाण बि सीनियर सहाफ़ी रही चुका आहियो। जी बिल्कुलु, सहाफ़त में त डे बाय डे
कंहिं ज़माने में असां पंहिंजे वॾनि जूं कहाणियूं ॿुधंदा हुआसीं, मिनाज बरना साहिब जी, उस्मानी साहिब जी, या उन ज़माने जा जेके जर्नलिस्ट ऐं जेको आहे उहो उन्हनि जी तकलीफ़ूं ॿुधंदा हुआसीं त असांखे वॾो अचरज थींदो, हैरत थींदी त कीअं कहिड़े माहौल में हिननि जर्नलिज़म कई आहे, कोड़ा खाधा अथऊं, जेलुनि में विया आहिनि, जेलूं काटियूं अथऊं। उन खां पोइ वरी असांजो ज़मानो शुरू थियो, असां बि उन्हनि ई प्रोसेस मां गुज़रियासीं, उहे थाणा, उहे जेलूं, उहे तकलीफ़ूं। आहिस्ते आहिस्ते हिकिड़ो टाइम तमामु सुठो शुरू थियो जेको मुशरफ जो अर्ली टाइम हुयो। उन में मीडिया तमामु घणो ग्रो कयो, ख़ासि करके जेके इलेक्ट्रॉनिक चैनल्स आया, मीडिया मज़बूत थियो, पाण में मीडिया जो हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो ताट ठहियो, असांजी यूनियन्स मज़बूत थियूं, असांजे मालिकनि जूं तंज़ीमूं बि हिकिड़े प्लेटफॉर्म ते आयूं, ऐं सभु चैनल्स ऐं सभु इदारा हिकिड़े प्लेटफॉर्म ते अची करे इन मुल्क खे खणी अॻिते हलणु लॻा। अचानक तव्हां ॾिसो त जीअं मुशरफ जो ज़मानो ख़तमु थो थिए, उन खां पोइ सभिनी खां पहिरियों डफेट शुरू थो थिए मीडिया ओनर्स में, उन्हनि में ग्रुपबंदी पैदा थी थिए, उहे टुटनि था, अलॻि अलॻि थियनि था, उन्हनि जा बयानिया अलॻि अलॻि थियनि था। उन खां पोइ असांजी सहाफ़ती तंज़ीमूं टुटणु शुरू थी कनि, ऐं उन खां पोइ उहो जेको आहे उहो टुटण जो सिलसिलो तव्हांजो हेठि वञी करे तालके लेवल ते हली वियो। लड़ाओ और हुकूमत करो, एतिरो मुंतशिर करे छॾियो मीडिया खे, एतिरो मुंतशिर करे छॾियो त हिननि खे हिक ॿिए जूं शिकिलूं नज़र न ख़राबु लॻनि, हिक ॿिए खां तकलीफ़ लॻे, हिक ॿिए खे हे दुश्मन सम्झनि। असां हुकूमत ॾे हिननि जो को बि ध्यानु न वञणु खपे, पब्लिक इशूज़ ते हिननि जो को बि ध्यानु न वञणु खपे। हे पाण में एतिरो उलझी पवनि जो इहे ॿिए पासे ॾे ध्यानु ई न कनि। असांखे सोचणो पवंदो, न सिर्फ़ु असांखे पंहिंजी जनरेशन लाइ, असांजी ईंदड़ जनरेशन लाइ। असां पंहिंजी ईंदड़ जनरेशन खे, ऐं ख़ासि करे जेकी असांजी उहा जनरेशन जेकी हिन मुल्क खे अॻिते खणी हलंदी, तव्हां असां वांगुरु मीडिया जे एंकर पर्सन जी सूरत में, रिपोर्टर जी सूरत में, ब्यूरो चीफ जी सूरत में, डायरेक्टर न्यूज़ जी सूरत में, उहो छा थो ॾेई वञे पंहिंजे ईंदड़ फ्यूचर खे? इहो ई नफ़रत, झेड़ो, फ़साद ऐं काज़। तव्हां लिस्ट कढो, तव्हां साम्हूं का शइ रखो त कुझु बि न आहे मंज़र ते, प्लेटफॉर्म ते साम्हूं कुझु बि न आहे, सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जी पैदा कयल उहे सभु ख़ुराफ़ात आहिनि जीअं पाकिस्तान जे हर सोसाइटी खे मुंतशिर करे छॾियो अथऊं, सूबनि खे मुंतशिर, माण्हुनि खे मुंतशिर। त असांखे मुंतशिर न थियणु खपे, असांखे पाण में जुड़णु खपे। इंशाअल्लाह तव्हां जुड़ंदव, हिन मुल्क खे लीड कंदव, सुठे तरीक़े सां अॻिते खणी ईंदव, माण्हुनि ताईं सच पहुचाईंदव। बिल्कुलु लाला, तव्हां ठीकु था चओ, सही सरभाई साहब, लाला की बात सुन रहे हैं। इतनी बड़ी साजिशें होती हैं, इतने हमले होते हैं, सहाफ़ियों का इतना गहरा तंग किया जाता है। क्या आप समझते हैं जब कोई दौर था हम बात करते थे जागीरदार वगैरह और सब जो थे मज़लूमों के साथ हम बात करते थे, उनके साथ तो वो ज़ालिम हम पे हमले करते थे, एक हमारा आवाज़ दबाया जाता था, हमें बात करने नहीं दी जाती थी। क्या आप समझते हैं इतने अरसे की स्ट्रगल के बाद अब क्या कुछ बेहतरी आप देख रहे हैं हमारे इदारों में, हमारे लफ्ज़ों में, हमारे आवाज़ में, या फ्यूचर जो हमारा है कलम का, उसको कैसे देखते हैं? देखें, इस वक्त जो आप बता रहे हैं कि इस वक्त जो सूरत हाल है, वो जिस तरह लाला ने डिफ़ाइन किया कि हम मुख्तलिफ जो सोसाइटी है हमारी जितनी कोलैप्स हो गई है, और जिसका असर सहाफ़ती इदारों पे और सहाफ़ती तंजीमों में जिस तरह पड़ा है, जिस तरह डिवाइड और रूल वाली पॉलिसी जिस तरह कही गई है। लेकिन हम आज भी बैठ के काविश और KTN में बैठ के उन जागीरदारों को, उन फ्यूडल लॉर्ड्स को, उन जालिमों के बारे में बात तो करते हैं, और ये क्रेडिट गोज़ टू, मैं समझता हूँ, काविश और KTN को, कि आप जो है पहले कहाँ होती थी ऐसी बातें। अगर आपका बंदा जो है कहीं जो है उसको मार दिया जाता था, अगवा किया जाता था, या उसको किसी तरह से भी उसको, लेकिन उसकी आवाज़ नहीं आती थी। लेकिन आज हम और आप बैठ के अपने उन शहीदों को याद कर रहे हैं, और इसके बाद इस बात का गवाह है कि हम ज़्यादा इन्फ्लुएंस, आप देखें ना, पहले जिस तरह कहा गया कि कुछ उर्दू मीडिया थी वो सिर्फ अपने अपने इलाकों की बात करते थे, लेकिन अब क्या होता है कि आप जाकर सिंध के मुख्तलिफ़ इलाकों में, गाँव देहातों के भी इश्यूज़ को यहाँ पर आप आके उजागर करते हैं, जो पहले कहीं नहीं। ये हमारा क्रेडिट है ना आपका, और आपने इतनी बड़ी लॉट सहाफ़ियों की, एंकर पर्सन की आपने जो है तैयार की है, वो हमारा सरमाया है। और जिस तरह से एक इंडस्ट्री है ना, इंडस्ट्री में बहुत से लोग आकर यहाँ पर उनको जॉब अपॉर्चुनिटीज़ भी मिली हैं, और वो अच्छी जगह पे भी जाते हैं। तो मैं समझता हूँ कि
सोसाइटी के अंदर बहुत सी चीज़ें आई हैं, लेकिन अच्छी और मुस्बत भी चीज़ें आई हैं। जिस तरह से लाला ने कहा कि इसका ये है कि हम अवेयरनेस पैदा करें, ऐसे मुख्तलिफ प्रोग्राम्स करें और लोगों को अपने इश्यूज़ के लिए या उनको अपने हक़ के लिए हम उनको कहें कि आप जो है अपनी आवाज़ उठाएं और घर घर जाकर, ये हमारा मकसद होना चाहिए बीइंग अ चैनल, बीइंग अ जर्नलिस्ट, कि हम लोगों को आगाही दें। और ये उस वक्त मुमकिन है जब आपके अंदर यूनिटी होगी, और जब तक यूनिटी नहीं होगी आप जालिम और अपने जो दुश्मन है उसका मुकाबला नहीं कर सकते। अच्छा सही साहब, आज भी वीडियो जारी की जाती है, कातिल कच्चे में बैठ के शहीद जान मोहम्मद के हवाले से वीडियो जारी करता है। आप क्या समझते हैं इस दौर में भी माफियाज लाजमी है, वो एक बंदा तो नहीं है वो वीडियो जारी करे, उनको तो पता भी नहीं है एडिट कैसे होता है, वीडियो जारी कैसे होती है, तो माफिया आज भी इतनी मजबूत है, हम इतनी बड़ी आवाज़ उठाते हैं लेकिन उस तरफ से माफिया वो इतने ही मजबूती से आगे आ रही है? जी बिल्कुल, माफिया जो है जिस तरह से आप अगर एक्टिव हैं तो वो भी ज़ाहिर है उनकी जो पुष्टपनाही है वहाँ पर ज़ाहिर है कि वो बासर, जिस तरह से हमने मीटिंग की वहाँ पता चला कि इसके एक आदमी कच्चे में जाके बैठता है और उन्होंने ऐलान भी किया था कि हम जो है वहाँ पर ऑपरेशन करेंगे। लेकिन मैं आपको बताऊं कि जब भी MRD की तहरीक आपको पता है जब चली इस मुल्क में जनरल ज़िया-उल-हक के दौर में, तो वहाँ पर यही डाकू जो है वहाँ पर हमने देखा कि वो उन्होंने जो है एक काउंटर किया उस तहरीक को और वहाँ के मजलूम और लोगों को भी उठाते रहे। तो अब भी मैं समझता हूँ कि ये जो सारी चीज़ें हो रही हैं ये प्री प्लानिंग के तहत हो रही हैं और ये इनका मकसद कुछ और है। इनका मकसद ये है कि ये ख़ुद चाहते हैं, लेकिन हमें और आपको मिल के उनके जो मज़मूम मकासद हैं उनको जो है उन साजिश को नाकाम बनाना चाहिए और उनको मौका नहीं देना चाहिए कि वो जमहूरियत के ख़िलाफ़ साजिश करें या जो है हमारा टारगेट उन फोर्सेस का होना चाहिए जो जिस तरह लाला ने कहा कि जब सदर्न पंजाब के अंदर ये सारी चीज़ें होती हैं तो वहाँ पर वो उनको एलिमिनेट करते हैं, उनके ख़िलाफ़ ऑपरेशन करते हैं। लेकिन सवाल ये पैदा होता है कि इनको उभरने कौन देता है, इनको इस मकाम तक पहुँचाना माफिया इनको कौन बनाता है। और जिस तरह आपने कहा कि इनकी ख़बरों को, इनकी जो वीडियोज़ हैं उनको वायरल कौन करता है, और सोशल मीडिया में भी एक डिबेट शुरू करना चाहते हैं कि भाई ये इस तरह थे, ऐसा इस तरह थे। तो ये मकसद मेरा कहने का ये है, महरकात, रीज़न को ढूंढना पड़ेगा हमें। जिस तरह से अगर जान मोहम्मद का महर कत्ल होता है और वो डाकू जो है कच्चे के अंदर बैठते हैं, तो हम उन महरकात को भी देखें कि वहाँ पर वो लोग कौन हैं और उनकी पुष्टपनाही कौन कर रहे हैं। अच्छा लाला, तव्हां ॾे ईंदुसि त हिकिड़ो ही जेको क़तल थियनि था, शहीद जान मोहम्मद महर जो क़तल, ॿिया क़तल थियनि था, त हिकिड़ो जेको नौजवान साफ़ या नौजवान असांजो दोस्त हिन फील्ड में अचे थो अॼोके सालगिरह जे ॾियारे जे हवाले सां, छो जो हू ज़ालिम आहिनि, हिकिड़ो पैगाम सोसाइटी में उमाणनि था त हिन कलम जे पासे ईंदव त तव्हांखे क़तल कयो वेंदो, नौजवान साफ़नि खे कहिड़ो पैगाम ॾींदव? ॾिसो, हिमत न आहे हाणे। जंहिं ज़माने में असां जर्नलिज़म शुरू कईसीं त उन ज़माने में इहे वॾे में वॾो प्रॉब्लम इहो हुयो त जर्नलिस्टनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे मथां कूड़ा केस दाख़िल करे 10-10 साल सज़ा ऐं कूड़ा आया वेंदा हुआ। वरी हिकिड़ो ज़मानो असांजो शुरू थियो, उन में बि कूड़ा केस दाख़िल थींदा हुआ, जेल रेल जा मामला हलंदा हुआ ऐं घणे में घणो प्रेशर थींदो कंहिं रियासत जी तरफ़ां या गवर्नमेंट जी तरफ़ां त उन जर्नलिस्ट खे उन इदारे मां कढाइण जी कोशिशि कई वेंदी या ऑफ एयर करण जी कोशिशि कई वेंदी। हाणे सूरत हाल थोड़ी तब्दील थी आहे। हाणे रोज़गार अलॻि इशू थी वियो, कूड़ा केस ऐं गिरफ़्तारी अलॻि इशू थी वियो, हाणे बराह रास्त क़तल जो मामिलो अचे पियो थो। इहो ॾाढो संगीन आहे। त असांजा जेके नौजवान साथी आहिनि, हिकिड़ी शइ मां दोस्तनि खे चवणु चाहींदुसि त कॾहिं बि एजेंडा जर्नलिज़म न कनि। जॾहिं बि असां एजेंडा जर्नलिज़म जंहिं बि कई आहे हिन मुल्क में, उहो ॾाढो तकलीफ़ में वियो आहे। एजेंडा जर्नलिज़म न कयो, तव्हां सिधी साईं जान मोहम्मद महर वांगुरु जर्नलिज़म कयो। इन रस्ते में अगरि तव्हांखे का कंहिं क़िस्म जी तकलीफ़ थी अचे त जान मोहम्मद महर अमूमी तौर ते असां उनखे ॾिसंदासीं त बज़ाहिर उहो हिकिड़ो क़तल आहे ऐं उनखे हिकिड़े दहशतगर्दनि ऐं मास्टर माइंड्स मिली करे उनखे क़तल कयो आहे, रस्ते तां हटायो आहे। पर जान मोहम्मद सिंध जे सहाफ़ियुनि जो, पाकिस्तान जे सहाफ़ियुनि जो शहीद सहाफ़त आहे। यानी हिकिड़ो उहो गाइडेंस ॾेई थो वञे, उहो हिकिड़ी अहिड़ी राह बि तइनि थो कई वञे ऐं हिकिड़ो अहिड़ो रस्तो इख़्तियार करे थो वञे या अहिड़ो हिकिड़ो पैगाम थो ॾेई वञे जेको असांजा नौजवान साथी आहिनि। मरणो त हर कंहिं माण्हू खे आहे न, मरण मरणो थोरी आहे।
कंहिं न कंहिंखे जेको आहे उहो घर में कमरे में मौत ईंदी, कंहिंखे रस्ते वेंदे मौत ईंदी, कंहिंखे एक्सीडेंट में मौत ईंदी, कंहिंखे अल्लाह ताला उनखे जेकी मौत कातिलनि त इहो सम्झो त असां उनजे वजूद खे ख़तमु कयोसीं, पर हुनजे वजूद खे एतिरो आसानी सां ख़तमु नथो करे सघिजे, उनजो वजूद हमेशह क़ाइमु हूंदा सही था चओ। अच्छा सईद साहब, तहां ॾे ईंदासीं त आपकी तरफ आएंगे और आपसे पूछेंगे कि काविश KTN न्यूज़ ने हमेशा जदोजहद जारी रखी है, अब KTN न्यूज़ को निशाना बनाया जा रहा है, टारगेट किया जा रहा है, अब तंजीमें हो या प्रेस क्लब के मेंबरान हो तो उनको आगे आना चाहिए, क्या समझते हैं आप? जी बिल्कुल, हम जो है KTN के साथ हमेशा रहें, और न सिर्फ KTN बल्कि हम तमाम जर्नलिस्टों को हकूक़ के लिए कराची प्रेस क्लब हो, पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट हो या कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट हो, हमने हमेशा जिस तरह से आपने देखा कि इस वक्त जो है मुख्तलिफ फैक्शंस बन गए हमारी तंजीमों के, लेकिन कराची प्रेस क्लब को वो क्रेडिट जाता है कि हमने वहाँ पर एक जॉइंट एक्शन कमेटी बनाई है। उसके अम्ब्रेला के तहत हम सारे जो यूनियंस हैं या PFU जो सारे धड़े हैं वहाँ मिल के हम जो है वहाँ पर एक कॉल करते हैं और वहाँ पर हम बैठ के उनके लिए जो है प्रोटेस्ट करते हैं और उनके बारे में बात करते हैं। अभी भी आपने देखा होगा कि देखें, ये उस वक्त PTI की जब हुकूमत थी, ये क्राइसिस उस वक्त शुरू हुए, तकरीबन 7000 के करीब हमारे लोगों को उस दौर में मीडिया इंडस्ट्री को बहुत बड़ा धचका लगा और वहाँ से लोग निकाले गए कि वो उन्होंने एक नई टेक्नोलॉजी के टर्मिनोलॉजी की डिजिटल मीडिया के हवाले से, और यहाँ से प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया से हमारे बहुत से लोग जो है निकाले गए। उसकी वजह यह थी कि उन्होंने उसको इश्तिहारों के मद में या जो भी इंडस्ट्री थी उसको उन्होंने नुकसान पहुँचाया, और उसका असर अभी तक हमारी मीडिया इंडस्ट्री में है। तो हम हमेशा से जो है प्रेस क्लब का जो हमेशा रोल रहा है, जिस तरह हमारे बुज़ुर्गों ने इस वक्त जो आप लूली लंगड़ी जमहूरियत देख रहे हैं, वो कराची प्रेस क्लब के जो फोर फादर थे हमारे, ये उन्हीं की मरून मिन्नत थी। और हमने हमेशा से सोशल जो है डेमोक्रेसी हो, माइनॉरिटीज़ के राइट्स हों और दूसरी चीज़ों पर कराची प्रेस क्लब ने हमेशा से जो है हमने कदम बात की है। और आप देखेंगे कि कराची प्रेस क्लब वो वाहिद जगह है जो हाइड पार्क भी है, जहां मज़लूम लोग आते हैं और मज़लूमों की सुनवाई होती है। और हमारे यहाँ जो है वहाँ किसी को इजाज़त लेने की ज़रूरत नहीं होती है प्रेस कॉन्फ्रेंस करने की, चाहे वो मिसिंग पर्सन हो, चाहे वो सोशल मीडिया के लोग, इलेक्ट्रॉनिक मीडिया के हो, या अपना सिविल सोसाइटी के लोग हों, या लेबर हो, या जर्नलिस्ट हो, वहाँ पर हर बात आप कर सकते हैं। तो मैं समझता हूँ कि कराची प्रेस क्लब ही जो है फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन और जमहूरियत का असल जो घर है वो कराची प्रेस क्लब ही है। अच्छा लाला साहब, तव्हां ॾींदासीं त घरू वज़ीर ऐलान कयो हो शहीद जेको सहाफ़ी असांजो जाम मोहम्मद शहीद थी चुको आहे, त उन जा अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि। इन हवाले सां अवां जा केतिरा इजलास बि थिया आहिनि, तंज़ीमुनि जो ईंदड़ लाइअमल छा हूंदो? ॾिसो, असां सिंध हुकूमत खे बार बार चई चुका आहियूं, सिंध पुलिस खे बि बार बार चई चुका आहियूं, जीअं तव्हांजे प्रोग्राम में मां पहिरियों बि चई चुको आहियां त सिंध पुलिस जी इहा कैपेबिलिटी न आहे त उहा शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सघे। इन लाइ फौरी तौर ते पाकिस्तान फ़ौज खे मुतहरिक थियणो पवंदो, पाकिस्तान जी इंटेलिजेंस एजेंसियुनि खे मुतहरिक थियणो पवंदो। ऐं मूंखे हिन में चवण में को आर न आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि या 3 ॾींहंनि जे अंदरि इहे सभु कातिल पंहिंजो पाण ई सरेंडर कंदा। इहो त असांजो थी वियो मुतालबो। सेकेंड इहो त पूरी दुनिया में पाकिस्तान जर्नलिस्टनि जे क़त्ल जे हवाले सां ॾाढो बदनाम आहे। पाकिस्तान दुनिया जी जेके बि इंटरनेशनल सहाफ़ती तंज़ीमूं आहिनि या जेके बि पूरी दुनिया जा मुल्क आहिनि, ख़ासि करे यूरोप, अमेरिका ऐं ब्रिटेन, उन में वॾी तशवीश जी लहर आहे त पाकिस्तान में जंहिं सीक्वेंस सां जर्नलिस्टनि खे क़त्ल कयो थो वञे ऐं उन जे कातिलनि जी गिरफ़्तारी नथी थिए, उन जे कातिलनि खे सज़ा नथी मिले, त इहो ॾाढी गंभीर सूरत हाल आहे। इन में जेतिरा एहतजाज पाकिस्तान में थियनि था, उन में असांजी रियासत दाग़दार थी थिए, असांजी हुकूमत दाग़दार थी थिए, असांजो यूनानी मसली पूरे पाकिस्तान जो चहिरो दाग़दार थो थिए। त इन करे पाकिस्तान जे रियासती इदारनि खे, पाकिस्तान जी गवर्नमेंट खे असांजे इन एहतजाजनि खे वधण खां रोकण लाइ जुगा इंतज़ाम करणु खपनि ऐं फौरी तौर ते फ़ौज खे मुतहरिक करे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांजी तहरीक शुरू आहे। असां ॿिए फेज़ में सॼी सिंध में कल्ह हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जेको आहे उहो सॼी डिवीज़न में बुख हड़ताल जी कॉल ॾेई छॾी, ईअं ई सखर यूनियन ऑफ ॾेई छॾी।
हाणे असां सेकेंड फेज़ में कराची ॾे मूव कंदासीं, थर्ड फेज़ में असां इस्लामाबाद ॾे मूव कंदासीं। जीअं जीअं इहो मूवमेंट वधंदी वेंदी ऐं वॾे शहरनि ॾे अॻिते निकिरंदी वेंदी ऐं उन में इंटरनेशनल मीडिया इन्वॉल्व थींदो वेंदो, पाकिस्तान जी पोज़ीशन अञा ख़राबु थींदी, गवर्नमेंट्स जी पोज़ीशन अञा ख़राबु थींदी ऐं हिकिड़ो क्वेश्चन मार्क ठहंदो सभिनी लाइ, सभिनी इदारनि लाइ, चाहे उहे रियासती इदारा हुजनि या गवर्नमेंट जा इदारा हुजनि। त इन करे सभिनी खे इहो सोचणु खपे त असां हिन मुल्क जे ख़िलाफ़ु न आहियूं, न असां हिन मुल्क जे कंहिं इदारे जे ख़िलाफ़ु आहियूं, असां सिर्फ़ु जान मोहम्मद लाइ जस्टिस था घुरूं। असां 147 जर्नलिस्ट जेके इन खां पहिरियों क़तल थिया आहिनि उन्हनि जी ॻाल्हि फ़िलहालु नथा कयूं। असां चऊं था जेको ताज़ो हाणे क़तल थियो आहे उनजा क़ातिल त असांखे तव्हां जेल भरो करे ॾियो, जेल में विझी ॾियो, उनखे कोर्ट ऑफ लॉ में पेश करे ॾियो। बाक़ी जी बि ईअं ई सूरत हाल थियणु खपे त जीअं पाकिस्तान जो चहिरो पूरी दुनिया में बहितर नज़र अचे, इमेज बहितर थिए। जी अच्छा, सैयद सरफराजी साहब आपकी तरफ आएंगे। नेगोशिएशन कमेटी कायम की गई है, बतौर सदर आपका क्या मौक़िफ़ होगा? शहीद सहाफ़ी के अभी तक कातिल जो हैं गिरफ्तार नहीं हो सके। मैं समझता हूँ कि ये जो वादा किया गया था उस वादे को पूरा नहीं किया गया। हमने हमारे जो टर्म्स थे, हमने बाकायदा कराची प्रेस क्लब में एक मीटिंग की, फिर हमारी एक होम मिनिस्टर के साथ एक मीटिंग हुई जिसमें सब हमारे जो सहाफ़ती तंजीमें थी उन्होंने सब ने जो है वहाँ मिल के वहाँ मीटिंग की, और मीटिंग करने के बाद तय हुआ कि इसका ऐलान जो है कराची प्रेस क्लब के बाहर एक जलसे आम में किया जाएगा जिसमें पूरे सिंध से लोग आए थे। वहाँ पर जो ऐलानात किए गए उन ऐलानात को अभी तक जिस तरह लाला ने कहा कि वो पूरा नहीं किया गया वहाँ, लेकिन वहाँ पर ये भी कमिटमेंट की गई कि हम रेंजर्स हुआ या कोई भी जो रियासती इदारे हैं उनकी ताकत इस्तेमाल करके वहाँ पर उसके कातिलों को पकड़ लेंगे। लेकिन अभी तक मैं समझता हूँ इस पे जिस तरह से तंजीमों को बैठ के एक मरतबा फिर जो है उनको याद दहानी करानी पड़ेगी, और या तो फिर अपनी जो है हम जो एक मुतालबा था हमारा कि हम गवर्नर हाउस तक जाएंगे या CM हाउस तक जाएंगे, तो मैं समझता हूँ कि इस पे एक फिर जो है जॉइंट एक्शन कमेटी का इजलास होना चाहिए और उस पर जो है लाएअमल बनाना चाहिए। अच्छा लाला साहब, ॿुधाइजो त ही जेके निगरान हुकूमत जी कारकर्दगी आहे उन मां अवां केतिरा मुतमइन आहियो, छाकाणि त शहीद जान मोहम्मद महर जो केस उन्हनि जे लाइ टेस्ट हुओ? 0/0 वज़ीर दाख़िला सिंध सिर्फ़ु ठला आसरा दलासा, चीफ मिनिस्टर सां बराह रास्त असांजी मुलाक़ात न थी, पर जनरली तौर ते उन्हनि जा जेके बयानात था अचनि उहे बि ठला आसरा दलासा, सिंध पुलिस जे IG जा बि आसरा ऐं दलासा, ऐं जनरली तौर ते सखर जी जेकी DIG या SSPs आहिनि उन्हनि जा बि आसरा ऐं दलासा। आसरा ऐं दलासनि ते तव्हां घणे अरसे ताईं जेको आहे उहो जर्नलिस्ट बिरादरी खे हलाए नथा सघो, पाकिस्तान जे शहूर खे हलाए नथा सघो, पाकिस्तान जे आम माण्हुनि खे ठलनि आसरनि ते तव्हां अॻिते नथा हलाए सघो। हाणे हर पाकिस्तान जी सोसाइटी जो हर एलिमेंट्स पुछे पियो थो, सवाल थो करे, क्वेश्चन मार्क थो करे, ऐं असांजी अखियुनि में अखियूं मिलाए करे असां खां सवाल थो करे त तव्हां खां असां पंहिंजे दर्दनि जी दवा घुरंदा आहियूं, तव्हां खां असां पंहिंजे दर्दनि लाइ आवाज़ बुलंद करण लाइ चवंदा आहियूं, तव्हांजो दरवाज़ो अची प्रेस क्लबनि जो या मीडिया जे इदारनि जो दरवाज़ो खड़काए करे असां चवंदा आहियूं त असां इंसाफ़ जा तलबगार आहियूं, असांखे इंसाफ़ ॾियण लाइ तव्हां आवाज़ बुलंद कयो। जॾहिं तव्हां असांजो लाइ आवाज़ बणिजंदा आहियो, अॼु तव्हां पंहिंजो आवाज़ बुलंद था कयो ऐं उन ते हुकुमराननि जे कननि ते जूं बि नथी रिंगी, त इन जो मतिलबु इहो आहे त ॿ मैसेजिस आहिनि। हिकिड़ो मैसेज इहो त जॾहिं बि तव्हां पब्लिक जी ॻाल्हि कंदो, आम माण्हुनि जी ॻाल्हि कंदो, बेपहुच माण्हुनि जी ॻाल्हि कंदो, जान मोहम्मद वांगुरु उन्हनि मज़लूमनि सां गॾु बीहंदो, उन्हनि ताक़तवर, उन्हनि सरदारनि, उन्हनि पीरनि मीरनि ब्यूरोक्रेट्स ऐं हुकूमती मज़ा माणींदड़ माण्हुनि लाइ हिकिड़ो क्वेश्चन मार्क कंदो, उन लाइ हिकिड़ो सवाल छॾींदो, त पोइ जॾहिं बि तव्हां सां को मिसहैप थींदो उन ते अहिड़ी ख़ामोशी इख़्तियार कई वेंदी ऐं इहो मैसेज ॾिनो वेंदो सॼी असांजी होल जर्नलिस्ट बिरादरी खे त जेकॾहिं तव्हां मज़लूमनि जी ॻाल्हि कंदो, असांजी ॻाल्हि न कंदो, असांजा तव्हां गुण न ॻाईंदो, असांजा तव्हां गीत न ॻाईंदो ऐं सभु अच्छा आहे जी कहाणियूं बयानु न कंदो, त पोइ तव्हां जॾहिं बि तकलीफ़ में ईंदो त तव्हां सां असां इन तरीक़े सां बिहेव कंदासीं। हीअ इंतिहाई शर्मनाक बिहेव आहे, इहो इंतिहाई तकलीफ़ दे बिहेव आहे सिंध हुकूमत जो ऐं उन्हनि जे इदारनि जो। इन ते फौरी तौर ते कमु खणण जी ज़रूरत आहे। हिकिड़ो टाइम अहिड़ो ईंदो जो पोइ सिंध हुकूमत जे इख़्तियार में का बि शइ न रहंदी,
पोइ शयूं ॿिए पासे काॾे हली। ठीकु आहे, वॾी महिरबानी अव्हांजी लाला असद पठान साहब, सईद सरबाज़ी साहब अव्हांजी वॾी महिरबानी, असलम अव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, KTN न्यूज़ जे सालगिरह जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो। इते वक़्तु थियो आहे हेडलाइंस जो, उन खां पोइ बि स्पेशल ट्रांसमिशन जारी रहंदी।